ऑल सिंध यूनिवर्सटी एम्प्लॉइज फीडरेशन तरफां कायदे अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह के वाइस चांसलर प्रोफेसर सलीम रज़ा के न हटाइण ऐं मुलाज़िमनि जा मसला हल न थियण ख़िलाफ़ कराची में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद अली घाघरो, मोहम्मद असलम, नूर मोहम्मद हुडियो, लियाकत अली तुनियो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त वीसी सलीम रज़ा समूह मुलाज़िमनि जूं 3 महीननि खां पघारूं रोके छॾियूं आहिनि। यूटिलिटी अलाउंस, रिटायर्ड कोटा, वेलफेयर लोन, प्रमोशन ऐं कचनि मुलाज़िम खे पको न करण वारा मसला हल न आहिनि कया। सही एहतजाज असांजो कायदे अवाम यूनिवर्सिटी में गुज़िरियल 16 ॾींहंनि खां हले पियो। उते कायदे अवाम यूनिवर्सिटी जा मुलाज़िम राति ॾींहं 24 कलाक उते एहतजाज करे वेठा आहिनि, पर उतां जे वाइस चांसलर खे ऐं उतां जे चूंडियल नुमाइंदनि खे का जूं नथी छुरे। उन जे करे असां हिते पहुता आहियूं त मन असांजो जेको दाद आहे उन जी वज़ीर आला ताईं का रसाई थिए। असांजूं मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। उतां जो वाइस चांसलर सलीम रज़ा समो ख़बर न आहे त उन बजट अलाए काॾे गुम करे छॾी आहे, अलाए काॾे खपाए छॾी आहे जो मुलाज़िमनि खे 3 महीननि खां पघारूं नथी मिले। उते हिकिड़ी लेडी टीचर आहे, उन सां उन नाइंसाफ़ी कई आहे, उन जो सामान रूमनि मां उछलाए छॾियो आहे, उन खे असिस्टेंट प्रोफेसर जो प्रमोशन नथो ॾिनो वञे। उन करे असांजा मसइला आहिनि जंहिंमें असांजो यूटिलिटी अलाउंस जो मसइलो आहे, रिटायर कोटा जो मसइलो आहे, कचनि मुलाज़िमनि खे पको करण जो मसइलो आहे। हितां कराची प्रेस क्लब तां पंहिंजे रजिस्ट्रार लतीफ़ यूनिवर्सिटी शाह लतीफ़ यूनिवर्सिटी रजिस्ट्रार खे इहो आगाह करण थो चाहियां त तव्हां जेके नाजाइज़ आख़िरी ॾींहं ते प्रमोशन कया आहिनि ऐं जेके अपॉइंटमेंट कया आहिनि उन्हनि खे ईंदड़ वाइस जेको हिन वक़्तु असांजो वाइस चांसलर अची चुको आहे खलील अहमद एबूपोटर साहिब खे हिन प्रेस जे ज़रिए इहो अपील थो कयां त उन्हनि आर्डरनि खे जेको आहे सो कैंसिल कयो वञे ऐं उते जेके नाजाइज़ प्रमोशन थिया आहिनि उन्हनि खे कैंसिल कयो वञे ऐं उते असांजूं जेके जाइज़ डिमांड आहिनि उन्हनि खे जेको आहे पूरो कयो वञे। वज़ीर आला सिंध खां असां डिमांड कयो तव्हां फिलफोर हिन खे हटाए हिकिड़ी इंक्वायरी कमेटी ठाहियो ताकी ख़बर पए त फंड्स वञनि काॾे पिया या शॉर्टेज छो आहे, आख़िरकार इहे कंहिंजे घर में वञनि पिया। हाणे त हिन इहो चवणु शुरू कयो आहे त मूंखे सियासी धुरनि जी तमामु वॾी सपोर्ट आहे ऐं मां फंड्स ओॾे बि ॾियां थो पियो ऐं मूंखे ओॾे ॾियणा था पवनि। हाणे मूंखे ॿुधायो जेकॾहिं हीअ जीअं चवे थो त सियासी धुरनि खे मां फंड्स ॾियां पियो, पैसा ॾियां पियो, त पोइ त इदारा तबाह थी वेंदा। इहो हाणे त 2-3 महीननि जी पघार न आहे, पोइ त शायदि असांखे फाका कशी करणी पवंदी ऐं सालनि खां वठी असांखे इहे मुसीबतूं कढणियूं पवंदियूं। महिरबानी करे असां वज़ीर आला खां इहो रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे हिकिड़ी कमेटी ठाहे जॉइंट एक्शन कमेटी JIT ठाहिनि ऐं इन जी इन्वेस्टिगेशन कनि ताकी असांजो इदारो बची सघे। हिन कायदे अवाम यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर सलीम रज़ा समो साहब खे फौरी तौर ते हटाए ऐं हिन ते इंक्वायरी विहारी वञे त जेका हिन खे बजट मिली आहे त इहा हिन काथे ऐं कहिड़े मद में ख़र्च कई आहे। जॾहिं त असांजी ग्रुप इंश्योरेंस असांजी पघार मां कटिजे थी, जेका बि 2 सालनि खां वठी करे उहा उन कंपनीअ खे न मिली आहे। हाणे ताज़ो असांजा 2 मुलाज़िम हिन फ़ानी दुनिया में गुज़ारे विया आहिनि, पर उहे बि उन्हनि खे बि उहे बेनिफिट्स न मिली सघिया आहिनि त हू पंहिंजी जीअं बचनि जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। सो असांजो मुतालबो आहे वज़ीर आला सिंध खां त हिन खे फौरी तौर ते हटाए ऐं हिन ते इंक्वायरी विहारी वञे। हुन चयो त कायदे अवाम यूनिवर्सिटी जा मुलाज़िम गुज़िरियल 8 महीननि खां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज करे रहिया आहिनि, पर केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। मुलाज़िमनि मुतालबो कयो त उन जा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे वाइस चांसलर सलीम रज़ा समय खे हटाए उन जी जाइ ते कोई ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk